खैर नाज़रीन, शकारपुर में सच्चाई न्यूज़ जो नुमाइंदे वाजिद अली लोहर की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त सेहत खाते के सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पीचोहो, सेक्रेटरी सेहत काज़िम जतोई, सूबाई वज़ीर امتياز शेख सां गॾु शकारपुर सिविल अस्पताल, गंगाबाई अस्पताल समेत ॿियनि अस्पतालनि जो दौरो कयो आहे। उन मौके ते DHO शकारपुर डॉक्टर आशिक अली शेख, डॉक्टर नूरदीन अबड़ो, डॉक्टर जहांगीर शेख, सैयद अज़हर अली शाह सेहत जी सहूलतुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। उन मौके ते सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पीचोहो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे अस्पतालनि में सेहत जूं सहूलतूं मौजूदु आहिनि। शकारपुर जे गंगाबाई अस्पताल में डॉक्टरनि समेत ॿियनि सहूलतुनि जी ज़रूरत पिणु आहे जेका पूरी कई वेंदी। वधीक ॻाल्हाईंदे हिन चयो त कराची में पैरामेडिकल स्टाफ जे मसइलनि जे हल लाइ कोशिशूं वठी रहिया आहियूं। ॿिए तरफ़ दौरे दौरान वॾेरो ताज मोहम्मद बुर्ड़ो बि साणनि गॾु हुयो। बोले